अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो। दोस्तों, तव्हां इहो ज़रूरु सोचियो हूंदो आख़िरकार सभ खां पहिरियां कादन वारनि यानी रुस्तम वारनि जी ख़बर कंहिंखे पवंदी, मंसूर ख़ान खे ख़बर पवंदी या शाहनवाज़ ख़ान खे, या वरी जेको रहज़न या मुराद वारनि खे ख़बर पवंदी त जेका शाहनवाज़ ख़ान जा 2 माण्हू मारिजी विया आहिनि त उहो हमिलो उन्हनि जो हुयो। आख़िर इन्हनि जी ख़बर कंहिंखे सभ खां पहिरियां पवंदी। दोस्तों, मां ॿुधाईंदो हलां त ज़बरदस्त ॻाल्हि आहे, तव्हांजो ज़हन बि घुमी रहियो हूंदो। दोस्तों, सभ खां पहिरियां जेका ख़बर पवंदी उहा मंसूर ख़ान खे पवंदी, छो त मंसूर ख़ान शहदाही बि जाम आहिनि ऐं मंसूर ख़ान इन जी ॻोल्हा कंदो ऐं सोच वीचार कंदो आख़िर इहो कीअं कमु थियो। रहज़न वारनि हमिलो बि न कयो आहे, मुराद बि न कयो आहे, मुंहिंजे माण्हुनि बि न कयो आहे, आख़िर शाहनवाज़ जे मथां हमिलो कंहिं कयो आहे। पोइ आख़िर हिकु नतीजे ते वञी पुॼंदो त रुस्तम ऐं जेको आहे कादन वारा बि विच में आया हुया। पोइ उन्हनि खे अंदाज़ो लॻी वेंदो भई इहो कमु सॼो इन्हनि जो ई आहे। पोइ इहे ॿई धुरियूं दोस्तो रुस्तम वारनि जे जेको आहे न कंध में पवंदियूं। रुस्तम वारा पोइ आहिस्ता आहिस्ता पंहिंजी जान छॾण में कामयाबु फ़िलहालु थी वेंदा। फ़िलहालु त हू हथीका थियण वारा आहिनि मंसूर ख़ान जे हथां। बाक़ी शाहनवाज़ ख़ान पुलिस जे हथां हथीको थी वेंदो। शाहनवाज़ ख़ान जेका बि गुनाह कया आहिनि उहे उन जे कंध में ज़रूरु पवंदा। दोस्तों, असांखे ॾींदा इजाज़त। शाहिद खुशविलायक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।